असांजे नंढे भाउ फ़कीर मोहम्मद कासिम जे तरफ़ खां पंहिंजे वालिद मरहूम फ़कीर सिफ़त इंसान मौलाना मुनीर अहमद रहमतुल्लाह अलैह जे रूह जे ईसाल सवाब ख़ातिर इन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जे मौक़े ते रब साईं तव्हां असांखे कुरान पाक जे महफ़िल मजलिस में घुराए करे मिठड़े कुरान पाक जो दीदार भी करायो आहे। मिठड़े कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सावण जे हिसाब सां रात जे हिसाब सां टाइम भी काफ़ी थी चुको आहे। अक्सर बेचारा ये गरीब मिसकीन ॾींहं जो मजदूरी करण वारा वरी हिन महिल खां पोइ हवा भी ठरे थी, अधु मानीअ जो नशो अधु हवा जो नशो, पोइ भले मुला रड़ियूं करे पर पोइ भी पंहिंजा उहे झूठा मुला जे रड़ियुनि ते भी ख़त्म न थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन इंशाअल्लाह मुंहिंजो अचणो अवां जो अचणो क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशाअल्लाह मां डिगी तकरीर न कंदुमि, क्योंकि भाऊ मोहम्मद कासिम जो यको इहो चवणो त सही तव्हांजो बयान थींदो 10:30 खां पोइ। मां चयो भला तूं वाइदो शुरू ई 9 खां पोइ कराईंदे जा, चवंदा से वाइदो भी 3 खां पोइ शुरू थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन असांजे उन मरहूम फ़कीर सिफ़त इंसान मौलाना मुनीर अहमद जे क़ब्र के जन्नत जे बागन मां बाग बनाए, रब से खेस जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात नसीब फरमाए। अल्लाह सही उन्हनि जे बचड़नि जे रिज़्क रोज़ीअ में शल बरकतूं नसीब फरमाए। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी भी थींदी आहे जंहिं दौर में माण्हू जिंदा पीउ माउ के भी याद न कंदा, इन दौर में माण्हू जिंदा पीउ माउ के भी याद, पोइ जॾहिं जिंदा पीउ माउ के याद नथा कनि अहिड़े दौर में पीउ माउ के याद करे वॾनि के याद करे ख़ैरातूं करणो क़ुरान पाक पढ़ाइणो इन जे लाइ भी दिलि खपंदी आहे। ऐं मां हीअं चवंदो आहियां जेके हयातीअ में पंहिंजे वॾनि खे यादि न कंदा आहिनि त उन्हनि जा नंढा दुनिया में उन्हनि खे विसारे छॾींदा। थोरो मूंसां ॻाल्हाईंदा हलो, कचहरी कंदा हलो, थधड़ा थधड़ा मौली साहिब थी विया अथव। मां कचहरी कंदुमि पंहिंजे माइटनि सां, जेतो हिन को कोन्हे ॾिजां थो पंहिंजे माइटनि सां कचहरी कंदी कभी खुली हवा कीअं अॼु क़िस्म सां वॾेरो अलीगुल भी हथ आयो आहे स्टेज ते, न त हे वॾेरा हथ न ईंदा, हवा वॾेरा हथ इन करे विहारी वेठो आहे स्टेज ते। शल रब्बुल आलमीन तव्हां असां समूरनि खे ज़िंदा रखे त क़ुरान इस्लाम ते ज़िंदा रखे, मौत ॾे त कलमे पाक ते मौत ॾे। अर्ज़ पोइ कयां त अॼोको दौर अहिड़ो हली रहियो आहे जो असां खे जिंदा पीउ माउ याद न आहे। मुसीबत इहा आहे, दुख इहो आहे एतिरो माण्हू ॿिए सां झेड़ो नथो करे जेको अॼोके दौर में पीउ माउ सां झेड़ो थो करे। असांजो नौजवान एतिरो ॿिए कंहिंसां झेड़ो न कंदो जेतिरो झेड़ो पीउ माउ सां कंदो। पर कुछ वॾड़नि सां भी कचहरी कंदी, हवा कुछ वॾड़नि सां भी कचहरी, वॾड़ा भी चवंदई त 2 शादियूं मुंहिंजूं मरी वयूं आहिनि, 3 भी मां कयां, पर शोरनि खे ॻाल्हायो न। 2 मरी वयूं आहिनि कुरारियूं क़ब्र जे हवाले थी वियूं आहिनि, हाणे वरी भी आख़िरी भी पंहिंजो उम्मीदवार हूंदो, पर पोइ भी पोटनि ॾोटनि जी ॻणती पाण छोरा चंदा त ॾाॾे नाने खे ॿियो कमु ई कोन्हे, अॿे खे ॿियो कमु ई कोन्हे, पोइ छोकिरा बि ओड़ी ख़िदमत कनि था पिया। छोकिरो पोइ बि तव्हांजो पीउ माउ। असां वटि वरी ॿी मुसीबत ॾाढी घणी आहे, इन
इन्हनि वाइदनि ते बाबा से माण्हू गारी बि ॾींदा त अब्दुल्ला अब्बास ठीको खयो आहे त तकीर में चवणो अथसि व्याज बि न खाओ धीअर परणायो पुट परणायो इन ते गारी बि ॾींदा वॾा गारी बि मिलनि थी पई त अब्दुल्ला खे तकीर इहा आहे त बाबा धीअर परणायो पुट परणायो ॿाहिरि परणायो बाबा व्याज न खाओ विहांवनि में दोल जुमरियूं बंदि करायो बाबा इहो मुंहिंजो कमु न आहे मां शरीयत जो हुकुम ॿुधाईंदो आहियां क़ुरान जी आयत महबूब जो फरमान तो क़ुरान ऐं महबूब जे फरमान ते को कावड़ करे तो मां छा थो करे सघां मां जन्नत मुंहिंजी न आहे जो मां विराए ॾींदो वतां बाबा नंढी बाग पई वारनि खे हथु जरे वॾी बाग पई वारनि खे जरे बाबा जन्नत मुंहिंजी अल्लाह जी जन्नत आहे अल्लाह पंहिंजे जन्नत जे लाइ कुझु शर्त रखिया अल्लाह पंहिंजे जन्नत जे लाइ कुझु शर्त तव्हां सभई सियाणा सेवता हो बाबा सांगिन में जो दुकान वठंदो कंहिंखो किराए तो पोइ उहो ॿ अखर लिखाईंदो आहे कि न लिखाईंदो आहे ज़मीन जो कंहिंखो वठंदो 5-10 जरे में मुकाते ते पोइ चवंदे वा इस्लाम ते लिखते जो पुराणो दौर जो निकाह भी ज़बान ते सौदा भी ज़बान ते छाजा खाता छाजी ॻाल्हि हाणे हर शइ थियल हूंदी पर पोइ बि ईअं फिरी वेंदो सभु क़ुरान खणंदो ॼण त हिन जो सौदो थियल हुई अल्लाह सही चल तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे जो असां पंहिंजे वॾड़नि जो अदब एहतराम कयूं दुरूद पाक पढ़ो त 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ रखां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा ओ कलमे पाक पढ़ण वारा महबूब जे कुर्बत नजर कर महबूब जे प्यार ते नजर कर महबूब जे अखलाक ते नजर कर महबूब परावन के पांजो किया क्यों महबूब सही परावन के पांजो किया कयो धारण के पांजो किया कयो तवा सा भी कलमो न महबूब मुस्तफा सही ते पढ़ियो आ गरजी पढ़ो ला इलाहा आवाज न तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन महबूब मुस्तफा करीम से दे कलमे पढ़न वारा अल्लाहु अकबर असा कलमो भी पढ़ंदा हूं कलमे जे बावजूद मनीदा भी हो त महबूब सही जहानन जे ला रहमत असा महबूब ते कलमो पढ़ियो असा के हुकुम काम केड़ा बुधाया उन जे बावजूद असा अबे जो अदब करण जे ला तैयार न आयो अम्मा जो अदब करण जे ला तैयार न आयो भेनरुन के हिस्से ॾियण जे ला तैयार न आयो घर सां भले हलण जे ला तैयार न आयो घर वारन सां इंसाफ करण जे ला तैयार न आयो जेसतणी पराओ बनो नथा कटियो तैयार के मज़ो ही नथो अचे टियों ॾींहं जी मां ॾुखाईंदड़ ख़बर थो ॿुधायां 7 फुटन ते हिक जाइ ते 50 जे धरतीअ में 7 हमरा कुसजी आ घणा फुट 7 फुट छड़ो बने जी कटाई बनो उते रहिजी वियो वाटर उते रहिजी वियो ज़मीन उते रहिजी वई पर 7 जो आ न कुसजी आ असा महबूब जे मथा कलमो पढ़ियो असा जी हालत हा लगी पिया तेसरी खीर में पानी नथा मिलायो यार के मजो नथो अचे आहे भी महबूब जो उम्मती कूड़ो नथो हणे त यार के मजो नथो अचे गिला नथो करे त मुसलमान के मजो नथो अचे ठगी नथो करे त मुसलमान के मजो नथो अचे तवज्जो तकर अल्लाह जो कलाम अल्लाह मुझे सामो दुख थींदो आ ॾाढो दुख थींदो आ भीलन के वनी करे केड़ा वायद कयो बागन के वनी करे केड़ा वायद कयो अल्लाह अकबर अज जे करे नजर था कयो पोते आयो त सा मुसलमान पोते
मोकिलियो त वरी हेॾे होॾे लोणा आवा वरी हेॾे होॾे लोणा हाँ सांगिन वारे होॾे ओ डीपो वारे होटल ते मज़ो ईंदो त पर हेॾे शहर ॾे माथे ते पढ़ाए वने अब्दुल करीम वारा उस्मानी वारा ये हुंदा ही कोना ओ पर 1996 में सांगिन में पढ़ायो कुछ मां भी सजो साल रहियो तो मोसे पासे वारा आवाज आई ओ मुसलमान तवज्जा तकर आहे मुसलमान पर उन मुसलमान ते नजर कंदे त यार इस्लाम के लजायो वेठा हूं अल्लाह अकबर जैसनी झेड़ो न कराइंदो तेसनी मजो न ईंदो जैसनी कूड़ ते कसम न खणंदो तेसनी यार के मजो न ईंदो नमाज हली वेंदी यार के परवाह न आहे कुरान पाक के महीना न ॾिसंदो यार के परवाह नाए न्याने जा मथा आशा दिया पढ़ण जे लाइ तयार नाए मां वाइज़न में चोंदो रहंदो आ महबूब से के अल्लाह 4 न्यानियूं ॾिनियूं घणियूं ॾाढा घणियूं महबूब के अल्लाह 4 न्यानियूं ॾिनियूं असां वटि जेकॾहिं 2-3 न्यानियूं ॼमंदियूं न जल्दी आके कावड़जी वेंदी मुड़स अखियूं पटियूं बीठो हूंदो उहे सावरा अखियूं पटियूं बीठा हूंदा छो पीरी भी धीअ ॾिनई ॿी भी धीअ ॾिनई टी भी धीअ ॾिनई चओ कलाम अल्लाह तो चवे औलाद अल्लाह जे वस में आ वेचारी माईअ जे वस में न शामिल लिखियो पियो मुसा थोड़ो गालाइंदो जागंदो हलंदे त मां तो सां बदल व रब्बुका यखलुकु मा यशाउ व यख्तार केर ईंदो अगले हफ्ते जो मंजर तो बुधाया मुझे इलाके जे खैरपुर जे पासे जो वाक्यो तो बुधाया हिकड़ी बेचारी 3 न्याणे जे मेणन जे करे अवल न्याणन के वाह में उछलियो पो पाण टपो दिनो अल्लाह अकबर अल्लाह के बचाइणो मंजूर हो न्याणियूं भी बची वयूं त माई भी बची वई ओ पाण के मर्द सदाइण वारा ओ पाण के ताकतवर सदाइण वारा तू त चवे दो न्याणी मुझे अजाब महबूब अजाब न चयो थी महबूब चयो थी न्याणी रहमत थी न्याणी बरकत थी अल्लाह अकबर मां हीअं चवंदो आहे जिनके न्याणी जी दुआ से आबाद थई ॻाल्हाए मूंसां थोड़ो तूं डरो थींदे मां वाखिर दावा न कम ओ कल में पढ़ंदड़ मुसलमान न्याणी जी दुआ आबाद थींदी थी अगले हफ्ते मां ठुल जे पासे दे वाइद ते वय में मुंडो एकड़ो दोस्त वेचारो जेरे जो जेड़ो मुंडो एकड़ो दोस्त वेचारो जे टेम ते मतबा पुरसी कणा वयो मास जे टेम ते गाल बुधाए वा गाल मुंडे दिल में वेजी वई पुछा कई मास यार तो के जेरो के दिनो जेरो मुके पांजी भेण दिनो आ ओ भेण के अजाब समझण वारा ओ भेण जे मथो कावड़ करण वारा हिस्से जे करे भेण सां ॻाल्हायो छॾण वारा हक घुरण जे करे भेण ॾे ईद ते नाचण वारा ओ भेण ॾे मिठाई न खणी वञण वारा भेण जे मथो कावड़ करण वारा चवंदो आहे त भेण अजाब अल्लाह अकबर जे टेम ते चई त मूंखे भेण पंहिंजे जहिड़ो ॾिनो आहे मुंहिंजी दिल चयो दुनिया हलंदई छो त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेण जो मकाम ॿुधायो आहे महबूब मुस्तफा करीम सैयद न्याणीअ जो मकाम ॿुधायो आहे अल्लाह अकबर नौजवाननि खे मां अर्ज़ु कंदो रहंदो आहे ओ नौजवान अॼोको नौजवान जंहिं टाइम ते जवान थींदो आहे भेण जा थोरा यार खां विसरी वेंदा आहिनि पींगो लोॾे करे निंड केर कराईंदी आहे अम्मा त ॼणियो आहे भेण जे हवाले भाउ हूंदो आहे उहा भेण पई वेंजारींदी आहे भेण पई लटा पाराईंदी आहे सुरमा पाराईंदी आहे भेण जा लटा पाराइण विसरी विया भेण जो सिंगारो कराइण विसरी वियो
अजो जवान थियो कल भेण पंजी शय पंजे भाव के पई खाराए अल्लाह अकबर अल्लाह सही असांजे भाइरन के चल सही समझ नसीब फरमाए आमीन तज भेण जा वाक्या जो पुछा कदे खोड़ न सीनन में राज थी एक भेण जो वाक्यो तो याद अचे उन्हन के तो बुधाइणो चाया जेके भेण दे ईद बीद अचणो छडे दींदा थी उन्हन के तो बुधाइणो चाया अबे का बाद में जेके भेण सां ॻाल्हाइणो छडे दींदा थी पैसो तुझो तोखे आयो वञी तू खा छाए तुझी तोखे आई तू वञी खा भेण के अबे जे जाए ते तुझो इंतजार होदो ओ भेण को नफरत करण बुध जात सही अल्लाह अकबर मां गोठ जो नालो न खणंदो मां ज़ात जो नालो न खणंदो मां वो शख्स जरे टाइम ते पैसो अची वेंदो माण्हुनि जो दिमाग़ ख़राब थी वेंदो अल्लाह अकबर मां सदको वञा मां कुर्बान वञा न भेण जे कुर्बानीअ जे मथां जंहिं टाइम ते उहा भेण थी चवे मां पंहिंजे बचड़नि सां गॾु पंहिंजे भाउ जे घर पई अचां अम्मा मुंहिंजे भाउ सां गॾु रहंदी आहे उनजी घरवारी चवे पई मुंहिंजी भाॼई अल्लाह अकबर चवे पई मुंहिंजी भाॼई नाराज़ पई थिए ॿारनि जो कम ध्यानु करणु कॾहिं कहिड़ी शइ भॼंदी कॾहिं कहिड़ी शइ भॼंदी कॾहिं कोप भॼंदो कॾहिं पिंडी गुम थींदी मुंहिंजे भाॼईअ ॿ टे दफ़ा मुंहिंजे भाउ खे कूड़ हयां उनजे करे मुंहिंजो भाउ नाराज़ पोइ थी वञे चवे पई हिकिड़े ॼाणे अम्मा चयो मुंहिंजे भाउ खे ॿिया भाइर बि वेठा अबो तव्हांजो फोत थी वियो आहे हाणे अबो तव्हांजो कोन मोटी ईंदो भेण तव्हांजी आहे टई भाइर पंहिंजे भेण खे हक़ ॾियो भाउ छा थो चवे असां ठीको कोन खयो आहे हा भेण जो हक़ खाइण वारा यादि रखजांइ कॾहिं बि आसूदो कोन थींदे नाराज़ थिए त तुंहिंजी मर्ज़ी आहे कावड़ करे त तुंहिंजी मर्ज़ी आहे क़ुरान हक़ ॿुधायो थी लिज़कर मिसलु हज़िल उनसयैन अल्लाह तो फरमाए पुट जो भी हिस्सो आहे त न्याणीअ जो भी हिस्सो आहे तू खाओ एतिरो खाईंदे भेण जो हिस्से खाइण में बरकत न पवंदई छा थो चवां मां नथा ॻाल्हायो भेण जे हिस्से खाइण सां बरकत अल्लाह अकबर भाइरनि सां मां ॻाल्हियूं अर्ज़ु करणु थो चाहियां अल्लाह अकबर ओ कलमे पढ़ंदड़ मुस्लमान शाड़कड़ त कंदो तो अलाह तफ़सील ॾे नथो वञा अम्मा थी चवे मुंहिंजे भाइरनि खे भेनरुनि खे हिसो ॾियो ॾाढा ॻाल्हि ते कावड़िया असां कोन ॾींदासीं असांखे पंहिंजा ॿार बचड़ा अल्लाह हा न्याणी त कोन कुशंदी आहे न्याणी त कोन कुशंदी चवे थी मां भाउ जा लफ़्ज़ ॿुधाओ भाउ जूं घटि वधि वारियूं ॻाल्हियूं ॿुधियूं पर अम्मा वेचारी अम्मा थींदी आहे जॾहिं बि चवे थी मां पंहिंजे घर पई अचां मां जे घुमण पई अचां अम्मा ख़ाली न मोटाईंदी आहे केॾी महिल सौदड़ो ॿधी ॾे केॾी महिल बचड़नि जे लाइ शइ ॿधी ॾे इहा तो अम्मा खे ख़बर हूंदी आहे जंहिंजी न्याणी परे पढ़ियल हूंदी आहे या त अबे खे ख़बर हूंदी आहे जंहिंजी न्याणी परे होंदी अम्मा अम्मा थींदी अम्मा पंहिंजे बच्चन जे मथां कुर्बान पर जेका बेचारी न्याणी परदेस ते हूंदी मां तॾहिं चवंदो आहियां न्याणी परदेसियाणी न्याणी त पखी उॾा मका इन पखियुनि सां न फिटाईंदो कर परदेसनि सां न फिटाईंदो कर परदेस ते रहण वारे जी अल्लाह बि तव्हां ॿुधंदो आहे तूं ऐं मां कहिड़ो थियण वारा अल्लाह मां सदको वञा महबूब मुस्तफा साईं जे सबक़नि महबूब जा सबक घणा हिकिड़ो नसीहत वारो वाक़ियो तो ॿुधायो वञा इंसान जे आॾो जॾहिं पैसो अची वेंदो आहे ज़मीन अची वेंदी आहे दौलत अची वेंदी आहे यारनि जो दिमाग़ ख़राब थी वेंदो आहे चवे थी हिकिड़े ॼाणे मुंहिंजे नंढनि ॿारनि खां ज़ियान थियो कहिड़ो ज़ियान थियो जे टीवी भॼी पई टीवी जो भाॼी जी भॼी पई अची मुड़ुस खे जो कुखियुनि ते खयईं मुंहिंजे भाउ तमामु घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाया चवे अम्मा के माच में हाने जो हाने मां वेंदमि भाउ खे चयो मूंखे स्टेशन ते छॾिया भाउ त बारी दिलि सां चवण लॻो आई बि देर सां राति छो नथी पई रहे आई बि देर सां राति छो नथी रहे चवे थी भाउ खे पोइ बि काई तव्हां ॾिनी कोन ॾिनी मां त तूं हे लफ़्ज़ कढिया चवे थी मां वापसि हली वयुमि तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास अल्लाह तो फरमाए सदई हालत हिक जहिड़ी न हूंदी आहे कॾहिं भरीअ में कॾहिं लप में कॾहिं भरीअ में कॾहिं
अरे सवर माट अली गुल वठ जो ही न हो जने कच्चे में जमीन हाने चंदो आ त चंदो क्यों तो वध मुखे जो वध तहां खण बाबा विराय सराय खाइंदा से ये और विराय सराय अल्लाह अकबर यार तवज्जो तकर अल्लाह से मुखे भी अमल करण जी तौफीक अता फरमाए कल भाओ जमीन वारो कल भाओ जमीन वारो अल्लाह खैर करे उन जे पुत्र के कैंसर लगी वई ओ जमीन ते नाज करण वारा ओ दौलत ते नाज करण वारा ओ पैसे ते मस्ती करण वारा पतो ही न पवंदो ती शाम छा करे छडींदो या ताकत मुझे अल्लाह जी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर आयतों पढ़ंदो में गाल वधंदी वेंदी तवज्जो कंदो हर तमा गाल के अॻिते वधाया चेती मुंहिंजे वॾे भाउ जे पुट खे कैंसर लगी वई ज़मीन खपी वई इलाज में पोइ बि सिहत कोन मिली ढोर खपी विया पोइ बि सिहत कोन मिली सिहत अल्लाह जी वॾी नेमत हूंदी आहे चेती मुंहिंजे भाॼीअ जो सोन खपी वियो पोइ बि सिहत कोन मिली काॾे वियो सोन काॾे विया ढोर काॾे वई ज़मीन जंहिं ज़मीन ते अम्मा सां झेड़ो के चए पो भार विराए खणंदासीं भेणुनि खे कोन ॾींदासीं चवे थी मुंहिंजे भाउ जी पोज़ीशन ई आया कॾहिं त वेलनि जा वेला बुख ते पारनि पर वरी बि न्याणी थींदी आहे ओ भेण के कढण वारो भेण के नाराज़ करण वारो पर वरी भी भेण केड़ी थी करे भेण वरी भी पंजो मंजर थी बुधाए चवे थी जंहिं टाइम ते मुंहिंजो भाउ मिस्कीन थियो मुंहिंजो भाउ गरीब थियो मुंहिंजे वस में ॿियो कुझु बि न हो हिकिड़ो कम मां कयो मां सोन खणी करे पंहिंजे भाउ वटि आयमि मां पैसा खणी करे पंहिंजे भाउ वटि आयमि मुंहिंजी भाॼई ॿार बैठी आओ पुछाती क्यों से भाजे देख बराता काडे वियो कावड़ में चवे थी भाणे अंदर थोरो वई रोई तो भाणे हुन त चिड़ में चयो पर मां जो भाउ जरूण जी ॻाल्हि ॿुधी मूंखां बर्दाश्त न थियो कल जंहिंखे मां कुलनि ते घुमायो हो कल जंहिंखे पींगनि ते लोॾा ॾेई निंड कराई हुई कल जंहिंजे मथां पोतियूं ॾेई करे छांव पई करायां कल जंहिंखे चोपलियूं ॾेई करे चोपल पाराए करे पेरनि खे सड़ण खां बचायां पई अॼु मुंहिंजो भाउ कीअं पोइ रोए मां पुछो की मांसि काथे आहे अंदर ॿुधायईं त तुंहिंजो भाउ रोए थो मां जीअं जो भाउ ॾे आयमि मां जो हालत ॾिठी मांसि हे न्याय जो रहम थींदो थी ओ बेदर्द तूं थींदो आहे अल्लाह सही छलनियान के हयाओ नसीब करे चेती मां जो भाउ जे मथों आयमि मथे मुंहुं करे चयोमांसि मथे त मुंहुं कर मुंहिंजो हथड़ो वारनि में आहे आङुरियूं पई थी वारनि में घुमायां अदा छा थियो थी केॾो त सुहिणो सेबतो हुए केॾो त हसीनो जमील हुए केॾो त मां जो सिकील थो केॾो त बाबे जो सिकील थो हेड़ो हाल छाजे करे करे छॾियो थी अम्मा हुजे हां त मता तूं हेड़ो हाल न करे चवे थी घबराए न छाती चवे से घबराए न अम्मा नहीं मां त जिंदा ओ बाग पैजे लायक जा मुसलमान ओ भेण सा कावड़ करण वारा यार पैसे जे करे मस्ती करण वारा उन टाइम ते चवे थी अम्मा फोत थी वया मां भेण त तो सा वेठी आ चवे थी हिकड़ी गाल बुध के पंजे घरवारी के न बुधाए जा छा खणी आया पोतीअ जे कुंड में सोन कढी दिनो मां
पांजी पोजीशन छाए लटरा पुराना पातल लटन के टोपो न लाओ चोपल के चत्यूं लगलान हाल मेरा पर भाव जी खबर पई मुंडो भाव गरीब थी वियो भाव जी खबर पई वेलंग जा वेला भुख ते रहन था भाव जी खबर पई चोही भी को नथी थे भेण को काथे यो या गाल बर्दाश्त थींदी चेती मां सोनो दिनो मास पोतिया मो खोले करे छो मास पांजे घरवारी के न बुधा जा मता मुझे मुर्स ते गाल न पाचे मता मुर्स को लिकाए भी तो के सोनो थी जा चेती पैसा जेके ब्याहा वे ब्या पैसा खोले करे नमाज चेती पैसा भी खणी आया वन पंजा वार भी ठाराया वन पंजी दाढ़ी भी ठाराया हाल केड़ो करे छड्यो थी वगो वठी करे दर्द के दैया अल्लाह अकबर चेती मां पैसा ने ते चुमी दी नमाज अज भाव रोई करे अज भाव पार कडी करे लफ्ज केड़ा थो चवे जे तो मां भुलल हुयो में ना त गुमराह हुयो में घरवारी मुखे केड़ी जाए ते पहुंचायो जे तो भाव थो चवे मुखो रड़ निकरी वयो जने भेण जे चोपल ते नजर के में चोपल पुरानी भेण जे लटन ते नजर के में लटना तमाम पुराना जे टेम ते भेण जे पुरानी पोती ते नजर के में पोतरी भी पुरानी जने भेण बाहर वई घरवारी के जमे तो त जुल्म कयो हो तो त मुके भेण जे खिलाफ लायो पर वरी भी भेणा जेका कुर्बान कयो वने थी ओ भेण जे मथो कावड़ करणा वारा अज मां तोखे यो अर्ज करण आयो बो भी मां वाक्यो बुधाइंदो रहंदो वक्त जे किल्लत जे करे मां तोखे तफसीली तकरीर नथो करे सगा दोहे वाक्यो अवा जे इलाके में अचणो थींदो रहंदो ते टेम ते नमाई जो मुर्स भी गिरफ्तार थियो ते टेम ते नमाई जो पुट भी गिरफ्तार हेडो पुट भी गिरफ्तार मुर्स भी गिरफ्तार होदो भाव भी गिरफ्तार मशहूर वाक्यो मां वाज़न में बयान कंदो रहंदो सड़ो भारन के अर्ज न थो कया भेणुन के भी अर्ज कयूं छो वञा ओ मोटी भेण ओ मोटी यती पंजे भाव जी लज रख जाए अशी डारी वारे अब्बे जी लज रख जाए अछेडा अशी डारी वारे अब्बे जे पटके जी लज रख जाए ओ मोटी अम्मा ओ मोटी भेण पंजे अम्मा जे सींध जी लज रख जाए भेण तुझा पैर सिधा होंदा तुझा भार कंध मथे करे घुमी सकदा भेण जेकड़े तुझा पैर डिंगा होंदा तुझा भार कंध मथे करे घुमी न सकदा पुट रखो गलती थी दिया भार कंध मथे करे घुमी सकदा न्याणे को गलती थी वेंदी आका कंध मथे करे न घुमी सकदी आका कंध मथे करे न घुमी सकदी तदे तमा विच में इलाज कंदो रहंदो आवाज कंदो रहंदो ओ मुसलमान हालत डाडी खराब थी तमाम बेहयाई आम जाम बेहयाई उरूज ते अज लज न रहिया शनास न रहिया अन्या रुमाल में ढके करे जेके जुमला तो चवण चवा काते त पियो को भी हया हलो भयो वा रुमाल में ढके करे तो गलाया रब जे जात जो कसमा मुवट दलील बियन मुवट सबूत बियन काते पियो को हया हलो वियो काते पियो जी जानी दाह थी पई करे सो भी पुलिस कोर्ट में प्रेस में पई थी दाह करे काते भेण भाव जला पई थी दाह करे भाव को भी हया हलो वने पियो को भी हया हलो वने तोखो तो पुछा कया इन दौर में न्याणी बिहारो काथे जायज वा 25-30 साल गोलींदे न्याणी जी जिंदगी गारियूं था गरीबन ते दीद नथी पवे पंजन ते दीद नथी पवे शरीफन ते दीद नथी पवे काथे कुरान में लिखला त ड्यूटी हुजे त पो न्याणी देस ड्यूटी नाहे त न्याणी न देस मां तोखो तो पुछा के सोने अली से के ड्यूटी हुई महबूब न्याणी नी हुई गालाए मुजा मुजी तकीर दोरे अणाई हुंदिया यार मुजी तकीर दोरे अणाई हुंदिया पर अणाई तकीर कंदम 26 साल गुजरियो इनन तकरीर में जेसरी जिंदा आया तेसरी यो कुरान जो हक सच बुधाइंदो पो कौम जी मर्जी राजी रहे रंज रहे
मके कौम राजी करनी ना है अल्लाह राजी थे त बेड़ा मां चवां बोले न उस्मानी वारन के मुखे या गलती न हुंदी त अल्लाह वरी कवड़ा घुराइंदा अल्लाह न घुराइंदा अल्लाह बिया घुराइंदा अल्लाह न घुराइंदा घुराइण सुराइण जो मसलो ना है जाते मौको मिलंदो त कुरान जो न्यापो दीपो आवा दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अर्ज़ पोकंदो हलो हिन बेहयाई जे दौर में न्याणी न विहार जा मता गोली दे के गरीब ते न पवे अल्लाह जे ज़ात जो कसम मुखों जेकने पुछा कंदे न ओ जिन डूटन ते भाड़ेवा जिन जमींदारन ते भाड़ेवा तो वरी उन जे पुखे में आया भी मिस्कीन गरीब थी असा बोलन ते त तां जी उहे भी कावड़ हुंदी आ त मुल्ला मौलवी के जो जान त खाइंदा छा हाफिज के जो जान आवा छा चंदो त हाफिजन के जान त खाइंदा छा आवा चंदा हो ना वरी छा चंदा मुल्लन जा पेट ते खाई खाई पराओ माल अरे होडोंदा जो खाइंदा छा अल्लाह खाराइंदो आ बांधड़ो ओ मुसलमान तवज्जो त कर जको विच में जुमलो चयो मां इहो जुमलो मां चवंदो रहंदो अज वादो कयो जान ते इंशाअल्लाह न्याणन जो पार लाहिबो दुखियो वायदा इंशाअल्लाह न था कयो आवा इंशाअल्लाह अल्लाह सही सलाम मुखे भी सही समझ नसीब फरमाए अवा के भी सही समझ नसीब फरमाए आमीन त जो महबूब न्याणन जो पारो लाथो तो के मुखे भी न्याणन जो पारो लाहिणो पवंदो जेकड़े न्याणन जे विहार जे पासे दे विंदुम ने को असा जा चंगा भला आशा लटा भी फासी पौदा अल्लाह समझो वाला न समझो पो चंगा भला नेक नमाजी पीरी सिफ में वेहण वाला वेचारा उहे भी बाबा सही छड़ो इस्लाम नमाज जो नालो ना है तस्बीह सुभान अल्लाह पढ़ण जो नालो ना है इस्लाम ओ जमण खां वठी करे मरण ताईं हिक हिक शय जो नालो चार चार पंज पंज न्याणियों घर में वेठी जे पो नमाज केड़े कम जी भेनर वेठी जे नमाज केड़े कम जी आवा नमाज बियो हिक त मुसीबत ही आया एक मुसीबत ही आया मां नौजवान सा कुछ कचहरी तो करण चाया एक त मिलंदी मस जो शोरन जो 24 कलाक ब्लड प्रेशर हाई रात जो निंड कन कोन था दिमाग शोरन जो खराब लगो पियो सनी सुखी गाल ते तलाक जा पुट थोड़ो बीह त सही ना रात जो निंड छोरो करे या मोबाइल आ जे निंड फिटाई छडिया ओ 3-4 बजे ते मोबाइल ते बैठो आ जे निंड न कर जो दिमाग कम कंदो दादा गाला इन जो दिमाग कम कंदो पो जेकने खंडर विसरी वई चाय में तभी तलाक स्त्री में लटो सड़ी पियो तदे भी तलाक मानी नाश्ते थी वे तभी तलाक मजबूरी में पी माडे तैयार थी तभी दादा गालायो हवा तदे भी मां दोस्तन के चंदा नौजवान के थोड़ी घणी गाल ते चंदा हो ना वने पड़े मान ने तुजी परवाह ना है मागम भी खावा पो हाने भी खाई में चंदा ना पो जे मन सुबह जे टाइम ते चाय काडो ना आई मो भूख ते होडे भी चुल्ली ते दिसंदो होडे भी दिसंदो न होडो पो फोन कंदो मजाक में भी सीरियस थी वई जले दब कर न पाण त खबर पोई पान चाहे कर पान मानी कर त खबर पोई हां इस्लाम में मुर्स जा भी हकन त घरवारी जा भी दादा गाला आवा चो इस्लाम में मुर्स जा भी हकन त घरवार जा हक भी आहिन पर जेकर असा छड़ो मां हिया चंदो असा मर्द सही मर्द थियो इंशाअल्लाह असा जो घर जन्नत थी सके असा जो घर जन्नत थोड़ी मोकल दे त अन्या मा थोड़ो रोड को लहा पर न लहंदो मा समझा तो तुजो मोइते कावड़ जी वियो प्राण खुश हो न था त माइट्रा चंदा त छा क्यो दुरू शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि ओ नौजवान अल्लाह जो वास्तो थी बियो भी जुमलो तो चई वना जेकने बेचारी के हिकड़ो बारा बबार मुर्स फौत थियो त सजी जिंदगी वेठी हुंदी गाल समझ में अचे लाइन वर जेकने वडो फसाद थियो एजे जेकने तलाक मिली वे हिकड़े बार ते बिन बार ते जेकने चवंदी त मुके पणायो त वरी उन जो नतीजो ही आवा उन जो नतीजो ही
बाबा सही कुरान चवई तो अनकिल अयामा मिनकुम अल्लाह सही कुरान में चवा रनड़न के विहारो न रनड़न के पढ़ायो ए शोरो माराई तो सब ये असुल शाहे ते इन पाण शादी कई कोने हिन के सूरन जी खबर ना है उस्मानी के ए अब्दुल गनी शादी करे ना जा जमने इनके सूरन जी खबर पैसे ओ मातने त वायदन के चो वायदन में चोंदो रहंदो आ न हे जे के छोरा चोंदा शाहे शादी में एड़े चूंडे खानदान मो शादी करा जका 9 महीने 12 जने काए महीने 6 7 साल में 8 9 12 थींदा न के जी सिंह वंदी के जी शाह के सुतन कोन होंदी छोरे के चोपल कोन होंदी पो न इनके मानी याद न खादो याद छड़ो छोरन जी मानी याद संगे खबर कोन अल्लाह कदो इंशाअल्लाह शाह अल्लाह इनके समझ दीदो बी गाल गलत न तो करे मता ता जो चोए तो सही इन ते भी थोड़ो बयान कयो असा वटे शादिन में वडो आज़ार शादिन में मा सने दौलत थोड़ो घणो हुजे खड़को न आ जाए दिमकड़ा है ना वरी बस जाके ॾाढो ॾुखियो मंदर असा जे मां यो वायदन में चंदो असा जे ईमान जी खबर पंदिया वेहावन में असा ईमान जी खबर पंदिया हाजी साहब जे हथ में तस्बीह पर हाजानी वरी न तो गाला है हाजी साहब जे हथ में तस्बीह पेरी सिफ में जा पेरी सिफ में वरी वडेरा कावड़ कंदा बोला खुशी में तसो न भले हूं जो चवन थी तसा में चेल में सूरा नमाज नथा पढ़ी सकूं इन जे के नमाज असा गोडा कमरो था कन पो वेहावन में झुमिर किया वडेरा वडेरो हथ मथे क्या से तू डाडो वडेरो चो हथ मथे क्या से पर पने जे वे जवान ने छरो जेरा जलियल न हे सजो चलियो पियो आवा पने जे दुरू शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बजार सफा पोते मोटी आए ओ सफा छाड़ कर चो इंशाअल्लाह अकीदो तौहीद वारो अकीदो चो इंशाअल्लाह की दो तो ही दवारो धारबो हुन वाके के पूरो कया तवज्जो तकर जय टेम ते माये बेचारी जा पुट भी गिरफ्तार भाव भी गिरफ्तार मुर्स भी गिरफ्तार जज तो चवे मां त वायदर में बुधाई दोरा दो यो भी भेण जे प्यार जो मंजर भेण जे प्यार जो वाक्यो जज के अपील थी करे ओ जज साहब मुके भाती आजाद करे दे टई आजाद न थींदई मुर्स चवे आजाद करे जा बिन के सजा इंदई पुट चवे आजाद करे जा बिन के सजा इंदई भाव चवे आजाद करे जा बिन के सजा इंदई उन टेम ते माई थोड़ो सोचे करे लफ्ज केड़ो थी चवे थी ओ जज साहब भाव आजाद करे दे ओ जज साहब भाव आजाद करे दे जज कलम मौत में विजी करे ते तो पुट जके 9 महीना पेट में सांडई उन पुट के 2.5 साल थन प्यारे ते जा गंदा धोतई पुट तो हाथ भी खयूं बीठिया वो मुर्स जे निकाह में जे मुर्स जे निकाह में देखो सवा पे वसद भी मुर्स तो हाथ भी खई माई अजीब जुमला चयो जो दियो जज साहब हे मुर्स जे करे वयो इद्दत खां बाद में भी शादी भी करे सगा थी हे जे करे पुट वयो बो पुट भी जने सगा थी पर पी माओ कब्र मो कोन थीदा ओ जज साहब पी माओ कब्र मो कोन थीदा वरी हेड़ो भाव जने दीदा जज साहब अखिर में पानी वाहे करे चे तो माई तुझे इन जुमलन जे करे मां टई आजाद करे मां टई आजाद करे ना मां ये भी भेनर हुयूं पर हे भी काते वाक्या ध्यान मुर्सन को भी बाहरन के जो माराइन थी पई आवा बई पासा अल्लाह से असा मर्दन के या सही समझ दे त न्याणन जा हक अदा कयो अल्लाह से न्याणन के या सही समझ दे त असा पांजन भातिन जी इज्जत रखो अकीदो तौहीद वारो रखबो चो 5 वक्त नमाज जी चो 5 वक्त नमाज जी पाबंदी कभी
अल्लाह सही ऐं वॾनि जी त उहे अध रात खां पोइ निंड फिटल हूंदी आहे उथी करे जेकॾहिं 4 रकातूं तहज्जुद पढ़ो त सुभान अल्लाह अञा नौजवानों खे खणी निंड हूंदी आहे वॾनि खे निंड घटि हूंदी आहे अध रात जे टाइम ते उते ई घर में मुसलो विछायो सुभान अल्लाह पोइ त मज़ो ई चो इंशाअल्लाह भेनरुनि खे बि हक़ ॾींदासीं न्याणियुनि खे बि हक़ ॾींदासीं चो इंशाअल्लाह विहांवनि में कुझु कंट्रोल कंदासीं असां जीअं वाइदा था कयूं न विहांवनि में कंट्रोल अॻे छड़ो घर में झुमर हूंदी हाणे वरी सभु रना रोड ते रही लही गाॾीअ मां भला असां वाइदनि सां ज़िद पयूं न त बि ख़ुदा खे ख़बर हा अलाह सां वाइदनि सां ज़िद पयूं त तव्हां चओ था त झुमर बंदि हाणे रोड ते ऐं उन्हनि जा वीडिया भरण वारा मर्द अहिड़े सुभान अल्लाह अहिड़े भेणा केर थी अल्लाह से असांखे हक़ीक़ी मर्द बणाए आमीन चओ अल्लाह से असांखे ओड़े पाड़े सां भले हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए छा बाबा पाड़े मो खबर पवंदी आहे त उतरी वेहणी छा बाबा ये केॾियूं इबादतूं निमाज़ूं करे पर जेकॾहिं पाड़े सां आज़ार थी त तुंहिंजी इबादत क़बूल छा बाबा इबादत क़बूल नाहे दुनिया वारनि खे केतिरियूं दाऊं ॾींदे अगलो ग़रीब जेकॾहिं मथे खे दाह ॾेई विझई त कुझु न बचंदो पाड़े वारनि ओड़े पाड़े वारनि जो ख्याल कयो ग़रीबनि मिस्कीननि जो ख्याल कयो पीउ माउ जो अदब एहतराम कयो आलमनि जी जमायत उलमा इस्लाम सां चो इंशाअल्लाह निभाईंदासीं जो आलमनि सां निभाईंदासीं अल्लाह साईं असांजे मरहूम भाउ मोला मुनीर अमन जे कबर के रब से जन्नत जे बागन मां बाग बनाए अल्लाह से मरहूम के जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात नसीब फरमाए असा जे भा मोहम्मद कासिम के अल्लाह से अन्या रब से अन्या दीन सा वधी का मोहब्बत नसीब फरमाए तमा असा के भी रब तौफीक दे तसा भी पांजे वडड़न जे ला बस एकड़ी नडी नात थींदी मदरसे जो तालिबा मदरसे जो तालिबा अरबी पढ़ंदो आहे भी शादीशुदा भला भी शादीशुदा के तरह मोइंदो अब आहे भी शादीशुदा पर वरी जेके दींदा भी न उहे छा चंदई अल्लाह मुल्लन जो हिस्सो त न था हासे ता लख दींदा पो लखन में हिस्सो थींदो 50-100 दींदो त तालिब दुआ कंदो वेंदो आखिर में दुआ था कयो